नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे लाड़काणे खां ख़बर ॾींदा हलूं त लाड़काणे जी नात ख़्वान शाज़िया ज़ाहिद जे आवाज़ में एॾो लुत्फ़ आहे जो जॾहिं नात पढ़े थी त महफ़िल में वजितारी करे छॾे थी। स्कूल जे ज़माने खां महफ़िल नात में पाण मञरायो आहे ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में महफ़िलूं करे चुकी आहे। हिन महल ताईं हिकु एल्बम जेको यूट्यूब ते मक़बूल थिए ऐं KTN जे प्रोग्राम में महिमान रमज़ान में खेसि डायरेक्टर अयूब गार्ड अवार्ड पिणु ॾिनो वियो। अॼु अवामी न्यूज़ जे नाज़रीन जे लाइ हीअ नात पिणु रिकॉर्ड कराई आहे। वलियनि सभिनि जो साईं मुंहिंजो दस्तगीर ॿिया पीर तुंहिंजा मुंहिंजा ही पीरनि जो पीर वलियनि सभिनि जो साईं मुंहिंजो दस्तगीर ॿिया पीर तुंहिंजा मुंहिंजा ही पीरनि जो पीर जमदे जाम रखियो रोज़ो रमजान शरीफ़ जो यारो अमड़ जी पेट जवान जिलानी बणिजी दुनिया में आयो जमदे जाम रखियो रोज़ो रमज़ान शरीफ़ जो यारो अमड़ जी पेट जवान जिलानी बणिजी दुनिया में आयो ओ दुनिया में अचण खां अॻ में विलायत जो वीर ॿिया पीर तुंहिंजा मुंहिंजा ही पीरनि जो पीर अमड़ चयो त अब्दुल कादिर कूड़ कॾहिं न ॻाल्हाइजां हक़ जी ख़ातिर बातिल आॾो पेश कॾहिं न पइजां अमड़ चयो त अब्दुल कादिर कूड़ कॾहिं न ॻाल्हाइजां हक़ जी ख़ातिर बातिल आॾो पेश कॾहिं न पइजां ओ नज़र कर त तुंहिंजो नानो मदीने जो मीर ॿिया पीर तुंहिंजा मुंहिंजा ही पीरनि जो पीर वलियनि सभिनि जो साईं मुंहिंजो दस्तगीर ॿिया पीर तुंहिंजा मुंहिंजा ही पीरनि जो पीर वाट ते वीर पुछियसि पुटड़ा तो वटि छाए खिली चयाई 20 अशरफियूं सोन बदल भी आहे वाट ते वींदे चोरनि पुछियुसि पुटड़ा तो वटि छाए खिली चयाई 20 अशरफियूं सोन बदल भी आहे कॾहिं कूड़ की न चवंदुसि सच सां मुंहिंजो सेर ॿिया पीर तुंहिंजा मुंहिंजा ही पीरनि जो पीर वलियनि सभिनि जो साईं मुंहिंजो दस्तगीर ॿिया पीर तुंहिंजा मुंहिंजा ही पीरनि जो पीर भेण अहिड़े मुर्शिद जो शान बयान कयां मान मिल्कियत जान सभु कुझु घोरे कुर्ब कयां भेण अहिड़े मुर्शिद जो शान बयान कयां मान मिल्कियत जान सभु
कुझु घोरे कुर्ब कयां मां ओ नज़र कर त कुर्बदारनि ते कंदो कुर्ब केरु आ ॿिया पीर तुंहिंजा मुंहिंजा ही पीरनि जो पीर आ वलियनि सभिनि जो साईं मुंहिंजो दस्तगीर आ ॿिया पीर तुंहिंजा मुंहिंजा ही पीरनि जो पीर आ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।